कंबर जे ज़िले हेडक्वार्टर वारी DHQ अस्पताल जेका 5 साल अॻु 1 अरब रुपयनि जी मालियत सां तैयार इमारत अस्पताल जी करोड़ रुपए जी बजट होने बावजूद डॉक्टरनि जे खोट ऐं इलाज जी सहूलियत न हुजण समेत इमरजेंसी में ऑक्सीजन गैस न हुअण सबबि जमाली महले वासी 8 वरियनि जी निंगरी सलमा चांडियो अस्पताल में तड़पी फौत थी वई। वारसनि जो अस्पताल इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते फौती नींगर जे वालिद पोरियत सरदार अली चांडियो जो चवणु हुयो त 3 ॾींहं अॻु राति जो धीउ खे छाती जी तकलीफ़ सबबि साह खणण में ॾुखियाई थियण ते DHQ अस्पताल जे इमरजेंसी वार्ड में खणी वियसि त को बि डॉक्टर मौजूदु न हुयो। उते मौजूदु अमले चयो त ऑक्सीजन कोन्हे, नींगरी खे लाड़काणे अस्पताल खणी वञो त मूं दाहूं कंदे चयो त ऑक्सीजन न मिली त धीउ फौत थी वेंदी। जंहिं बाद मूंखे दवाउनि जे स्टोर रूम में वठी विया जिते बेड न हुअण सबबि कुर्सीअ ते वेहारे धीउ खे ऑक्सीजन चाढ़ी वई। ऑक्सीजन देर सां मिलण करे मुंहिंजी धीउ अस्पताल में तड़पी फौत थी वई, जेको वॾो ज़ुल्म कयो वियो आहे। हिन अख़्तियारनि खां मुतालबो कयो त नाल अस्पताल इंतज़ामिया ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे मूंसां इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन शोएब अमन सां गॾु मोहम्मद मिठल कोस्तो, डिस्ट्रिक्ट रिपोर्टर कोशिश डिजिटल, कंबर शदाद कोट।